अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं यानी सन अब्बासी और जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ज़िंदगी हिक मुर्क, मज़ाहिया ऐं तंज़िया कहाणियुनि जो मजमूओ। कहाणीकार ग़ुलाम रसूल कलोड़ो, छपाईंदड़ इदारा आवाज़ अदब हैदराबाद सिंध, छापो पहिरियों नवंबर 1991 ईस्वी। कहाणी आहे मुक़ाबलेबाज़ी। ही मुक़ाबलेबाज़ी जो दौर आहे। ज़िंदगीअ जे डिघे सफ़र में इंसान खे किथे न किथे मुक़ाबलेबाज़ी ज़रूरु करणी पवे थी। हिक शागिर्द खे इम्तिहान में मुक़ाबलेबाज़ी करणी पवे थी त जीअं हू सुठनि नंबरनि में अची सघे। हिक मुलाज़मत में मुक़ाबलेबाज़ी करणी पवे थी त जीअं साहब खां राज़ी रहे ऐं संदसि पेट पलजण जो पको बंदोबस्तु थी सघे। मुक़ाबलेबाज़ी जा केतिरा ई क़िस्म थियनि, जन मां किन जी वसफ़ पढ़ंदड़नि जी मालूमात लाइ हेठि ॾिजे थी। हुस्न जो मुक़ाबिलो। हिन में दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां चूंड हसीन छोकिरियूं जन जी उमिरि घणो करे 16 खां 20 सालनि ताईं हूंदी आहे, पंहिंजे मुल्क जी नामूस ऊची करण ख़ातिर हिसो वठंदियूं आहिनि। हुस्न जो मुक़ाबिलो दुनिया जे कंहिं वॾे मुल्क जे वॾे शहर में थींदो आहे। हसीनाउनि जी आजियां निहायत ई शानदार तरीक़े सां कई वेंदी आहे। हवाई अॾे ते मिज़मान मुल्क जूं ॼातल सुञातल शख़्सियतूं, अख़बारी नुमाइंदा ऐं फोटोग्राफर हसीनाउनि जी आजियां लाइ मौजूदु हूंदा आहिनि। हसीनाऊं वॾे तम तराक सां जहाज़ मां लहंदियूं आहिनि। हिननि जे जिस्म ते कपिड़ा मिड़े पूरा सारा पियल हूंदा आहिनि, जो कपिड़ा जिस्मानी हुस्न जा दुश्मन थियनि। जीअं ई हसीनाऊं जहाज़ मां लहंदियूं आहिनि त अख़बारी नुमाइंदा ऐं संदनि मदाह खेनि वेड़े वेंदा आहिनि। तंहिं करे उन मौक़े ते पुलिस खे पंहिंजी फ़र्ज़शनासी ॾेखारणी पवंदी आहे। के हसीनाऊं हवाई अॾे ते ई पंहिंजे हुस्न जो नुमाह कंदे फोटोग्राफरनि खे मुख़्तलिफ़ ज़ावियनि सां पोज़ ॾियणु शुरू कंदियूं आहिनि। तंहिं करे संदसि मदाहनि में हुकरा पइजी वेंदा आहिनि। हुस्न जे मुक़ाबले में तमाशाईअ जे रिमार्क्स खे पिणु अहमियत ॾिनी वेंदी आहे। अहिड़े ई कंहिं मुक़ाबले जे दौरान हिकु हसीना तमाशाइनि जे आॾो आई त तमाशाइनि में हुकरा पइजी विया ऐं हू उन हसीना जे बारे में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा गर्मा गर्म रिमार्क्स पास करणु लॻा। हसीना दिली दिलि में ॾाढो ख़ुशि थियणु लॻी ऐं मस्तीअ में अची जिस्म जे मथे हिसे तां उहो मुख़्तसिर कपिड़ो विलाए उछलायईं, जंहिंखे ॿियनि लफ़्ज़नि में बाडी चइबो आहे। हसीना जे अहिड़ी मस्ती या मन मस्ती ॾिसंदे तमाशाई बि सफ़ा मस्तु थी विया ऐं उनखां अवल जो हू सिंध इलाइक़े जे कंहिं बाज़ारी मस्त वारी का हरकत कनि, मुक़ाबले जे मुंतज़िमिन हिकु ॿी हसीना खे स्टेज ते आंदो। ॿी हसीना जेका पहिरीं जे मदे मुक़ाबिल हुई, तंहिंखे पहिरीं ते ॾाढो हसद थियो जो उन घणा रिमार्क्स हासिलु कया हुआ। तंहिं करे ॿी हसीना बि घणे खां घणा रिमार्क्स हासिलु करण जो फ़ैसिलो कयो। पोइ तमाशाइनि आहिस्ते आहिस्ते ॿी हसीना जे बारे में रिमार्क्स पास करणु शुरू कया। जीअं जीअं रिमार्क्स जी रफ़्तार में तेज़ी अचणु लॻी, तीअं तीअं हसीना बि मस्तीअ में सरशार थींदी वई। बसि पोइ छा थियो? बसि पोइ उहो ई थियो जो थियणु न घुरिबो हो या थियणु घुरिबो हो। पोइ अखि छिंभ में सभिनी तमाशाइनि ॾिठो त हसीना संदन आॾो जिस्म जो हेठियों हिसो उरियान करे बीठी हुई ऐं संदसि अंडरवेयर उन जाइ ते न हो जंहिं जाइ ते हुअणु घुरिबो हो। नतीजे में उन हसीना खे सभ खां घणो तारीफ़ी रिमार्क्स मिलिया। मुक़ाबले में खटण खां पोइ जज जेके घणो करे पोढ़ा हूंदा आहिनि, हसीना जे मथे ते आलमी हसीना जो ताज रखंदा आहिनि। उन जे बदिले में आलमी हसीना पोढ़नि जजनि खे किस करे खेनि ग़लतफ़हमी में मुब्तला करे छॾींदी आहे। मुक़ाबले खटण खां पोइ आलमी हसीना जो मार्केट वैल्यू घणो चढ़ी वेंदो आहे। हुन जी जाइ ते सदाईं मशहूरु शख़्सियतुनि ऐं मदाहनि जो मेड़ो लॻियलु हूंदो आहे। अख़बारी नुमाइंदा आलमी हसीना जो इंटरव्यू वठण लाइ ईंदा आहिनि। जेको कुझु हिन क़िस्म जो हूंदो आहे। अख़बारी नुमाइंदो: हा मिस मार्गरेट, तव्हांखे हुस्न जे मुक़ाबले में हिसे वठण जो शौक़ु कीअं जाॻियो? मिस मार्गरेट मुश्कंदे ऐं कुल्हनि खे थोरो जुंबश ॾींदे: मूंखे दरअसल कॉलेज लाइन खां वठी उहो शौक़ु हो। मां जॾहिं बि अख़बारुनि में कंहिं आलमी हसीना जी उहा तस्वीर ॾिसंदी हुअसि जंहिंमें हुन जे मथे ते हुस्न जो ताज रखियलु हूंदो त मुंहिंजी दिलि बि चवंदी हुई त उन हसीना खां उहो ताज खसे पंहिंजे मथे ते रखां। ॾिसो न, हूअं बि हिकु औरत ॿी औरत खे घटि सहंदी आहे, ख़ासि करे हुस्न ऐं सूंहं जे मुक़ाबले में। माफ़ु कंदा, मां थोरो जज़्बाती थी वियुसि। अख़बारी नुमाइंदो: का वॾी ॻाल्हि न आहे मिस मार्गरेट, तव्हां पंहिंजी गुफ़्तगू जारी रखो। मिस मार्गरेट: पोइ मूं पंहिंजे जिस्म ते ख़ासि ध्यानु ॾियणु शुरू कयो। रोज़ानी कसरत करणु लॻसि, बार बार आईने में पंहिंजी शक्ल ॾिसंदी हुअसि। निट आहिस्ते आहिस्ते मूंखे यकीन थियणु लॻो त मां हिकु न हिकु ॾींहुं उहो मुक़ाबिलो ज़रूरु खटंदसि। उन विच में मुख़्तलिफ़ मर्द दोस्तनि बि मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई कई, कनि मुंहिंजे जिस्म जी तारीफ़ कई,
त कनि मुंहिंजी ख़ूबसूरत अखियुनि ऐं चपनि खे साराहियो। कनि चयो तुंहिंजी मुश्क मोनालिज़ा जहिड़ी आहे। कनि चयो तुंहिंजूं टंगूं रीटा हॉर्थ जहिड़ियूं आहिनि। अहिड़ीअ रीति मूं बि हुसन जे मुक़ाबले में शिरकत करण जो फ़ैसिलो कयो ऐं पहिरियों इनाम हासिलु कयुमि। अख़बारी नुमाइंदो: तव्हांजो शादीअ जे बारे में कहिड़ो ख़्यालु आहे? मिस मार्गरेट: मुश्कंदे ऐं पंहिंजे सॾोल जिस्म ॾांहुं निहारींदे, शादी वाक़ई अजीब शइ आहे, पर मां उन बारे में अञा सीरियस कान थी आहियां। हूअं बि शादीअ जे बारे में सीरियस थियणु अजायो आहे। अख़बारी नुमाइंदो: ख़ूब, पर जेकॾहिं तव्हां शादी करणु चाहियो त कहिड़े क़िस्म जो मर्द पसंदि कंदियूं? मिस मार्गरेट: मुंहिंजे ख़्याल में सभई मर्द हिकु ई क़िस्म जा हूंदा आहिनि। बाक़ी शादीअ जे ख़्याल खां मां अहिड़ो मर्द पसंदि कंदसि जेको सिहतमंद हुजे, डिघो कद, वेकिरी छाती, मज़बूत डोरा। बाक़ी ज़नानी टाइप मर्दनि खां नफ़रत कंदी आहियां। अख़बारी नुमाइंदो: ऐं मर्द सां ज़हनी मेलाप जे बारे में तव्हांजो कहिड़ो ख़्यालु आहे? मिस मार्गरेट: ज़हनी मेलाप? उहा कहिड़ी भला आहे? बसि मूं लाइ एतिरो ई काफ़ी आहे त मुंहिंजो थियण वारो मुड़ुसु मुंहिंजी ख़्वाहिश जो फ़राग़ दिलीअ सां एतिराम कंदो रहे। अख़बारी नुमाइंदो: चङो मिस मार्गरेट, हीउ आख़िरी सुवालु, तव्हां कहिड़े क़िस्म जो लिबास पसंदि कंदियूं आहियो? मिस मार्गरेट: लिबास जे मामले मां घणो फ्री आहियां। मूंखे मुख़्तसिर लिबास तमामु घणो वणंदो आहे। उन लिहाज़ खां मुंहिंजी पसंदि जो लिबास बाडी ऐं अंडरवेयर आहे। ॾिसो न, उहो लिबास फितरत जे तमामु घणो वेझो आहे ऐं साइंस जे लिहाज़ खां पिणु सही आहे। अहिड़े लिबास पाइण सां हिकु त जिस्म जी ख़ूबसूरती ज़ाहिर थिए थी ऐं ॿियो त जिस्म खे ताज़ी हवा ऐं रोशनी नसीब थींदी रहे थी ऐं अहिड़ी रीति सिहत ते तमामु सुठो असरु पवे थो। नुमाइंदो: वरी महिरबानी तव्हांजी मिस मार्गरेट। मुंहिंजे ख़्याल में असां ॿिन्हिनि जे ख़्यालनि जी ॾे वठि निहायती मुफ़ीद साबित थी। हींअर इजाज़त। मिस मार्गरेट मुश्कंदे गुड बाय। बॉडी बिल्डिंग जो मुक़ाबिलो। अॻियनि वक़्तनि में हींअर बि नंढनि वॾनि शहरनि में मेला लॻंदा हुआ जिन में क़िस्मे क़िस्मे सांगर चया वेंदा हुआ। हुननि जो निमाह थींदो हो। उन खां सवाइ पलियल जानवर जहिड़ो कि ॾांद, घोड़ा, गॾ वग़ैरह पिणु निमाश में आंदा वेंदा हुआ। ॾांदनि ऐं घोड़नि जी निमाश त हींअर बि थिए, अलबत गॾनि जी निमाश जो रवाजु हाणे घटि पियो वञे। सबबु मुल्क में गॾनि जो तादादु एतिरो त वधी वियो आहे जो उन्हनि खे हिकु ई वक़्तु निमाश में नथो आणे सघिजे। उन हक़ीक़त जी ख़बर गॾनि खे बि आहे, तंहिं करे हू बज़ाते ख़ुदि बि निमाश में अचणु पसंदि कोन था कनि। गॾनि जो चवणु आहे त हू हींगूं ॾेई ऐं टोटियूं हणी एतिरो त कुझु कमाइनि था जो खेनि कंहिं निमाश में वञी इनाम इकराम हासिलु करण जी ज़रूरत ई नथी रहे। गॾनि जो दिमाग़ एतिरे क़दुरु ख़राबु थी वियो आहे, हूअं बि गॾ बददिमाग़ हूंदा आहिनि जो हू घोड़नि ऐं ॾांदनि खे पिणु पंहिंजी असली धंधो छॾाए खेनि हींगूं ऐं टोटियूं हणण जूं सलाहूं ॾियनि था। हींअर ॾांद वीचारा हुन फ़िक्र में आहिनि त हू छा कनि। आया हू हक़ हिलाल जो पोरियो छॾे सिर्फ़ु हींगूं ऐं टोटियूं हणण ऐं गॾनि वांगुरु मज़ा कनि, या हक़ हिलाल जो पोरियो करे पाण खे पंहिंजे बचनि खे बुख ऐं फाका कशीअ जा मज़ा चखाइनि। हिन खां अवल ॿुधायो वियो आहे त अॻियनि वक़्तनि में पलियल ऐं सिहतमंद जानवरनि जी निमाश थींदी हुई ऐं हींअर बि थींदी आहे, ऐं पोइ सभ खां वधीक पलियल ऐं सिहतमंद जानवरनि खे जज साहब जे फ़ैसिले मुताबिक़ इनाम ॾिना वेंदा हुआ। ज़मानो हींअर तरक़ीअ ते आहे, हाणे पलियल जानवरनि सां गॾु पलियल ऐं सिहतमंद इंसाननि जी निमाश बि थींदी आहे। अहिड़ी निमाश खे बॉडी बिल्डिंग चइबो आहे ऐं उन में सिर्फ़ु मर्द हज़रात हिसो वठी सघंदा आहिनि। उन मुक़ाबले में औरतूं हिसो छो न वठंदियूं आहिनि? थी सघे थो औरतूं लफ़्ज़ बॉडी जो मतिलबु ई कुझु ॿियो सम्झंदियूं हुजनि। ॿी सूरत में जॾहिं औरतूं हॉकी खेॾी सघनि थियूं, फ्री स्टाइल कुश्ती विड़ी सघनि थियूं, त उन्हनि रांदियुनि जे अॻियां बॉडी बिल्डिंग जी कहिड़ी हैसियत? असांजे ख़्याल में औरतूं मर्दनि खां वधीक सिहतमंद हूंदियूं आहिनि। उन करे अक्सर औरतुनि जो मौत पंहिंजनि मर्दनि खां बाद में थींदो आहे। असांजे ख़्याल में औरतुनि खे बॉडी बिल्डिंग जे मुक़ाबले खां परे रखणु औरत ज़ात जी हक़ तलफ़ी आहे। उन लाइ कंहिं लीडर टाइप औरत खे हिकदमि आवाज़ उथारणु घुरिजे, ॿीअ सूरत में मुदई सुस्त गवाह चुस्त वारो मामिलो थी वेंदो। उन सूरत जो हिकु ॿियो रुख़ बि आहे, उन तस्वीर जो हिकु ॿियो रुख़ बि आहे, उहो ई त जेकॾहिं औरतूं बॉडी बिल्डिंग जे मुक़ाबले में हिसो वठणु शुरू कंदियूं त मर्द बि पोइ ते पवण वारा न आहिनि ऐं हू बि हुस्न जे मुक़ाबले में हिसो वठणु लॻंदा। नतीजे में अॻिते हली उहा ख़बर कान पवंदी त हू मर्द आहे या हूअ मर्द। बॉडी बिल्डिंग में घणो करे उहे माण्हू हिसो वठंदा आहिनि जंहिंजे घर में अन्न पाणी जाम हुजे ऐं को बि कमुकार न हुजे।
यूरोप में बॉडी बिल्डिंग जो शौक़ु आमजाम आहे। उतां जूं जवान ऐं पोड़ियूं औरतूं बॉडी बिल्डरनि खे हसरत जी निगाह सां ॾिसंदियूं आहिनि। जॾहिं को बॉडी बिल्डर स्टेज ते अची पंहिंजे जिस्म जी नुमाइश कंदो आहे या ईअं खणी चइजे त पंहिंजे जिस्म जी मुख़्तलिफ़ उज़वनि सां मुरली वॼाईंदो आहे त ख़ासि करे जवान औरतूं ख़्यालनि में हुन जे चौधारी लहर शुरू कंदियूं आहिनि ऐं पोड़ियूं औरतूं पंहिंजी जवानीअ जे ॾींहंनि खे यादि करणु लॻंदियूं आहिनि, बिल्कुलु ईअं जीअं औरतुनि जे हुस्न जे मुक़ाबले में मर्द कंदा आहिनि। ॻाइण जो मुक़ाबिलो। ॻाइण ऐं रोअण कंहिंखे न ईंदो आहे। ॻाइण ऐं रोअण में तमामु थोरो फ़र्क़ु आहे। उन लाइ पके राग जो मिसाल आसानीअ सां पेश करे सघिजे थो। जेकॾहिं उहा ॻाइण जे वक़्तु पके रागींदड़ जे वेझो वेंदा त मालूम थींदो त हू ॻाए रहियो आहे, पर जे उनखे परे खां ॿुधंदा त मालूम थींदो त हू रोई रहियो आहे या कंहिंसां झेड़ो पियो करे। उन में ॾोह पके राग ॻाइण वारे जो न आहे, ॾोह असांजे बदज़ोकीअ जो आहे जो असां पाण पका ॿुधण वारा न आहियूं ऐं न ई असां में सब्र जो मादो आहे जो असां पको राग पके मूड सां वेही ॿुधूं। ॻाइण में उहे माण्हू हिसो वठंदा आहिनि जिन खे रोअणु न ईंदो आहे। अॻियनि वक़्तनि में उहो मुक़ाबिलो ॿिनि गवयनि जे विच में थींदो, जेके वक़्त खां बेनियाज़ थी हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं गोॾा कोड़े पाण खां बि वॾा सितार खणी वेंदा हुआ। अहिड़ो हिकु मुक़ाबिलो तानसेन ऐं बेजूअ जे विच में थियो हो। बेजूअ आवाज़ जे समूरे सोज़ सां पथर खे पाणी करे छॾियो। अॼुकल्ह जे ॻाइणनि खे माज़ीअ जे उन वाक़िए मां इबरत वठणु घुरिजे। रोअण जो मुक़ाबिलो। ॻाइण ऐं रोअणु कंहिंखे न ईंदो आहे। इंसानु जॾहिं हिन दुनिया में ईंदो आहे त रोंदो ईंदो आहे ऐं जॾहिं हिन फ़ानी दुनिया मां वेंदो आहे त बि रोंदो वेंदो आहे। उहे सभई ॻाल्हियूं असांजे सम्झ खां ॿाहिरि आहिनि। ॻाइण ऐं रोअणु मर्द ऐं औरत ॿिन्हिनि खे ईंदो आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे त रोअण जी अजारादारी सिर्फ़ु औरतुनि जी आहे। रोंदा मर्द बि आहिनि पर शादीअ खां पोइ। रोंदियूं त औरतूं बि आहिनि पर शादीअ खां अॻु या वधि में वधि शादीअ जी घड़ीअ ते। जीअं अॻु में ॿुधायो वियो आहे त रोअण जी अजारादारी दरअसल मर्दनि खे हासिलु हुअणु घुरिबी हुई, पर जीअं त औरतूं रोअण में वधीक महारत रखनि थियूं तंहिं करे मर्दनि उन मुक़ाबले में पंहिंजा हथियार घणो वक़्तु अॻे फिटो करे छॾिया आहिनि। मर्दनि खे चङीअ रीति मालूम आहे त हू रोअण जे मामले में औरतुनि खां खटी नथा सघनि, जो औरतुनि जे रोअण में वधीक सोज़ ऐं तरन्नुम थिए थो, जॾहिं त मर्दनि जे रोअण पके राग ॻाइण में को ख़ासि फ़र्क़ु नथो रहे। उनखां सवाइ औरतुनि जे रोअण में घणनि ई क़िस्मनि जी वैरायटी थिए थी, जॾहिं त मर्दनि जो रोअणु सिर्फ़ु हिकु ई क़िस्म जो थिए थो। हूअं बि सभई मर्द ज़ालुनि जे आज़ार सबबु सिर्फ़ु हिक ई अंदाज़ में रोई सघंदा आहिनि। औरतूं रोअण जो मुक़ाबिलो बि कंदियूं आहिनि पर पाण में, मर्दनि सां न। जॾहिं बि ॿ औरतूं पाण में विढ़ंदियूं आहिनि ऐं को मर्द खेनि अची छॾाईंदो आहे त हर का पाण खे हक़ ते साबित करण लाइ रोअणु शुरू कंदी आहे। पोइ जंहिं औरत जे आवाज़ में वधीक सोज़ ऐं तरन्नुम हूंदो आहे सा मुक़ाबिलो खटी वेंदी आहे। रोअण सभु कंहिंजो कमु कोन आहे। रोअणु सभु कंहिंजो कमु न आहे। रोअण ऐं ॻोढ़ा ॻाइणु औरत जा बहितरीनु हथियार आहिनि जिन मां हिन सदाईं भरपूर फ़ाइदो पियो वरितो आहे। रोअण जा केतिरा ई क़िस्म थियनि, मिसाल तौरु मिस करे रोअणु या सुॾका भरणु, सुर सां रोअणु फिल्मी अंदाज़ में, बेसुरो रोअणु घरू अंदाज़ में, पार कढी रोअणु लोक गीतनि वारे अंदाज़ में, रांभाट करे रोअणु फ्री स्टाइल तरीक़ो।